ब्रेकिंग न्यूज़ आहे आवाज़ शेयर कंदासीं। आईजी सिंध रिफ़त मुख़्तार जो डीआईजी ट्रैफ़िक जे ऑफिस जो दौरो कयो आहे। ट्रैफ़िक पुलिस रेंज बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ख़बर आवाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। अहम ख़बर आहे कराची जे मुख़्तलिफ़ शाहराहुनि ते SMG स्क्रीन लगाई वञनि। आईजी सिंध जी हिदायत में इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर आवाज़ सां अहम ख़बर शेयर कंदासीं। आईजी सिंध रिफ़त मुख़्तार जो डीआईजी ट्रैफ़िक जे ऑफिस जो दौरो। ट्रैफ़िक पुलिस रेंज बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। कराची जे मुख़्तलिफ़ शाहराहुनि ते SMG स्क्रीन लगाई वञनि। लर्निंग लाइसेंस जारी करण लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मोबाइल पॉइंट्स क़ाइमु कयूं वञनि। हिकु भेरो ॿीहर आवाज़ सां अहम ख़बर शेयर कंदासीं। आईजी सिंध रिफ़त मुख़्तार जो डीआईजी ट्रैफ़िक जी ऑफिस जो दौरो। ट्रैफ़िक पुलिस रेंज बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। ख़बर आवाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। अहम ख़बर आहे आईजी सिंध जी हिदायत में इहो चवणु आहे त कराची जे मुख़्तलिफ़ शाहराहुनि ते SMG स्क्रीन लगाई वञनि। लर्निंग लाइसेंस जारी करण लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मोबाइल पॉइंट्स क़ाइमु कयूं वञनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल। आईजी सिंध राजा रफ़त मुख़्तियार जेको आहे डीआईजी ट्रैफ़िक ऑफिस जो दौरो कयो आहे। उन मौक़े ते डीआईजी ट्रैफ़िक पारां गार्ड ऑफ ऑनर ॾिनो वियो आहे ऐं आईजी सिंध मुख़्तलिफ़ जेके ट्रैफ़िक जा रूट आहिनि उन्हनि बाबति ॻाल्हि कई। उन्हनि जो चवणु आहे त ऑफिसर जेके आहिनि उहे 9000 खां वधीक जेके हिते कराची में मौजूदु आहिनि। उन्हनि जी जेको आहे पोस्टिंग ऐं ट्रांसफर बाबति बि हुन ॻाल्हि कई आहे। उनजो चवणु आहे। ठीक है, महिरबानी अपडेट करण लाइ।